कलाम साईं नसरी इमाम जा मौला सिंध जो एक बेहतरीन प्रोग्राम थियो तमाम घणा जेको आहे सो उहे माण्हू उते गॾु थिया ॿिनि फ़नकारनि खे ख़ासि करे दावत ॾेई घुरायो वियो। हालांकि सिंध में तमामु घणा फ़नकार हुया, उन टाइम में नंढा वॾा वॾे नाले वारा हुया, लेकिन जलाल चांडे खे फौज़िया सूमरे खे साईं सजा मोहम्मद शाह जो ही प्रोग्राम हुयो, जंहिंमें लॻभॻि सिंध जा सभई सैयद गॾु हुया इन प्रोग्राम में सभई इकट्ठे थिया हुआ। साईं सजा मोहम्मद शाह सभिनि सैयदनि खे दावत ॾेई हिन प्रोग्राम में घुरायो हुयो। दोस्तो मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां, जलाल चांडियो हुजे या फौज़िया सूमरो हुजे, इहे जेके वॾा फ़नकार हुया इहे कॾहिं बि हिकिड़ी महफ़िल में ॿई गॾु कॾहिं बि न थिया पंहिंजी ज़िंदगीअ सॼीअ में। हे वाहिद महफ़िल हुयो साईं सजा मोहम्मद शाह जो, जंहिंमें फौज़िया सूमरो जलाल चांडियो आमे सामे थी विया फौज़िया सूमरे थोड़ा वॾाईअ में कुछ अल्फाज भी जलाल चांडे के लुगत तौर भी चया, लेकिन जलाल चांडियो जग मशहूर फ़नकार हुयो जलाल चांडियो केस्टी फ़नकार न हुयो, लालची फ़नकार न हुयो। पोइ जलाल चांडे उन्हनि ॻाल्हियुनि खे दरगुज़र कयो, छाजे करे जो सिंध जा हिकु त सफ़ा घणा सैयद उन में गॾु थियल हुया, लॻभॻि सॼे सिंध जे सैयदनि खे दावत हुई इन प्रोग्राम में, जंहिंमें फौज़िया सूमरो ॻाए रहे पई। तव्हां ॾिसो पिया मुंहिंजे पुठे पासे वीडियो आहे, जलाल चांडियो अची वेही रहियो जलाल चांडियो जग मशहूर फ़नकार हुयो। जलाल चांडियो किथे बि वेंदो हुयो त जलाल चांडे सां सभई माण्हू रुगो मिलण हथ ॾियण जे लाइ सिर्फ़ु लेन में बीठा हूंदा हुया त जलाल चांडे सां कहिड़े तरीक़े सां मिलजे जलाल चांडे सां कीअं करे ख़ुशमराबा कजे। दोस्तो जलाल चांडे पंहिंजी ज़िंदगीअ में कॾहिं बि वॾाई न कई जलाल चांडियो हिकु ग़रीब तबियत जो हालांकि हुयो रोबताब वारो माण्हू, परे खां तव्हां ॾिसंदो गलो खुलियल, टोपी निराड़ ते, मुछूं वॾियूं, हुयो त रोबताब वारो, लेकिन अंदर में तमामु घणो नरम दिल माण्हू हूंदो हुयो जलाल चांडियो गॾे गाॾे वारो हुजे, चाहे ग़रीब हुजे चाहे केर बि हुजे, जलाल चांडे सां मिलण ईंदो हुयो त जलाल चांडियो उथी उन्हनि माण्हुनि सां मिलंदो हुयो, भाकुर पाए ॿाहूं लाज़मी ॿधंदो हुयो। दोस्तो जलाल चांडियो इंसानियत जी तमामु घणी ख़िदमत कई इंसाननि खे इंसान सम्झंदो हुयो। जलाल चांडियो इज़त शोहरत तमामु घणी सिंध में कमाई, लेकिन जलाल चांडे कॾहिं बि वॾाई न ॾसी। जलाल चांडे कॾहिं बि जेको आहे सो कंहिं शख़्स खे छिड़ बि न ॾिनो। एतिरे क़दुरु बि जलाल चांडियो कंहिं माण्हू वटि पैसा न हूंदा हुया त बिना मुआवज़े बि वञी जलाल चांडियो उन्हनि जूं महफ़िलूं कंदो हुयो जलाल चांडियो उते वञी गीत ॻाईंदो हुयो। दोस्तो हिन महफ़िल में फौज़िया सूमरो मौजूदु हुई जलाल चांडियो भी मौजूदु हुयो। ॿिन्हिनि फ़नकारनि सॼी राति कलाम ॻाया तमामु बहितरीन माण्हू भी इलाही इन पिंडाल तक़रीबन भरियल हुयो। जलाल चांडे खे ॻाढ़ी टोपी पातल हुई, आसमानी कलर जा कपिड़ा पातल हुया, तमामु बहितरीन पियो लॻे जलाल चांडियो फौज़िया सूमरो स्टेज ते जेको आहे सो ॻाए पई, लेकिन जलाल चांडियो हिकु बहितरीन फ़नकार हुयो, उन जे अॻियां फौज़िया सूमरे जी का बि दाल न गली। हालांकि फौज़िया सूमरो भी पंहिंजे टेम में हिकु बहितरीन फ़नकार थी ॾसियो, लेकिन जलाल चांडे जे मुक़ाबले में न ईंदा। दोस्तो इहे फ़नकार जलाल चांडियो सिंध जो मक़बूल तरीन फ़नकार हुयो जलाल चांडे खे नंढे ॿार खां वठी वॾे ताईं जलाल चांडे खे ॿुधंदा हुया माण्हू जलाल चांडे जो एहतराम कंदा हुया, छाजे करे जो जलाल चांडे खे माण्हू तमामु घणो भाईंदा हुया। दोस्तो जलाल चांडियो उन महफ़िल में सॼी राति ॻायो जलाल चांडे खे हिकु अंदाज़े जे मुताबिक़ घोर भी तमामु सुठी मिली जेके सैयद इन पार्टीअ में मौजूदु हुया जंहिं प्रोग्राम में, सैयद भी तमामु घणा ख़ुशि थी विया जलाल चांडियो सैयदनि जो तमामु घणो एहतराम कंदो हुयो। त वॾी महिरबानी, मिलंदासीं के नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं ॾींदा इजाज़त, अल्लाह निगहबान।